सिंध हाई कोर्ट पुलिस में गैर कानूनी भर्थियुनि ऐं करप्शन में अॻूणे IG गुलाम हैदर जमाली वटि सुञाणप कार्ड न हुअण ते कावड़ जो इज़हार कंदे मामलो चीफ जस्टिस ॾांहुं माणे छॾियो। सिंध हाई कोर्ट में पुलिस खाते में गैर कानूनी भर्थियुनि ऐं करप्शन केस जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान अॻूणे IG गुलाम हैदर जमाली, अॻूणे AIG फाइनेंस फिदा हुसैन शाह, अॻूणे SSP गुलाम नबी कीरियो, अॻूणे SSP मीर मोहम्मद गुलाम रज़ा सोलंकी, राजा इशफाक अहमद, अब्दुल कादिर खावड़ सुमैत ॿिया ऑफिसर पेश थिया। ॿुधणी दौरान नेब पारां सिंध पुलिस में गैर कानूनी भर्थियुनि जा तफ़सील अदालत में पेश कया। अदालत में नेब जे प्रोसिक्यूटर रिपोर्ट पेश कंदे चयो त जवाबदारनि 881 गैर कानूनी भर्थियूं कयूं आहिनि। उम्मीदवारनि खे बग़ैर इंटरव्यू ऐं बग़ैर जिस्मानी टेस्ट जे भर्ती कयो वियो। अहिड़ियुनि गैर कानूनी भर्थियुनि में कंप्यूटर ऑपरेटर, SRP हैदराबाद में पुलिस कांस्टेबल ऐं ॿियनि उहिदनि ते कयूं वयूं। जवाबदारनि भर्थियुनि ज़रिए 50 करोड़ 46 लख 61,064 रुपया क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचायो। जवाबदार गैर कानूनी भर्थियुनि में मुलाज़मनि खे पघारूं बेजारी कंदा रहिया। प्रोसिक्यूटर नेब जो चवणु हो त DIG आफ्ताब अहमद पठान जाली भर्थियुनि जी निशानदेही कई, पर उन बावजूद बि इंक्वायरी खे ॼाणी वाणी लुकायो वियो। नेब प्रोसिक्यूटर जो चवणु हो त अहिड़ो रेफरेंस एहतसाब अदालत में बि हलंदड़ आहे। ॿुधणी दौरान अॻूणे IG गुलाम हैदर जमाली वटि सुञाणप कार्ड न हुजण ते अदालत कावड़ जो इज़हार कयो। अदालत खे अॻूणे IG गुलाम हैदर जमाली जे वकील ॿुधायो त हू 15 मिंट में सुञाणप कार्ड पेश करे सघनि था। अदालत अॻूणे IG गुलाम हैदर जमाली समेत ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत में वाद कंदे मामलो चीफ जस्टिस ॾांहुं उमाणे छॾियो। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिंद सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध TV न्यूज़, कराची।